सूरतुल बक़रा आयत नंबर 215। अल्लाह से फरमायो आहे, तर्जुमो आहे, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं पैगंबर तोखां पुछनि था त उहे छा ख़र्चीनि, खेनि चओ त जेको माल ख़र्चियो माउ पीउ ऐं माइटनि ऐं छोरनि ॿारनि ऐं मिसकीननि ऐं मुसाफ़िरनि खे ॾियणु जुगाए, ऐं जेका चङाई कंदव सा लहंदव, छो त अल्लाह उनखे ॼाणंदड़ आहे। त ख़र्च जे मामले में अल्लाह साईं वाज़े हिदायतूं असांखे हिन आयत में ॾिनियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो त अल्लाह साईं फरमायो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त पैगंबर तोखां पुछनि था त उहे छा ख़र्चीनि, छो त इस्लाम फैलियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जा हुकुम माण्हुनि ताईं पहुचाईंदा हुआ, बयानु कंदा हुआ, उहा दीन जी तालीम ॾींदा हुआ, त पोइ माण्हू उन्हनि खां मुख़्तलिफ़ सुवाल कंदा रहंदा हुआ। त पोइ माण्हुनि इहो बि कोई सुवाल कयो त भई असां वटि जेको कुझु मौजूदु आहे उन मां असां छा ख़र्चु कयूं, कीअं ख़र्चु कयूं। त अल्लाह साईं फरमाए थो त तोखां पुछनि था त उहे छा ख़र्चीनि, खेनि चयो, यानी उन्हनि माण्हुनि खे चयो जेके तोखां सुवाल पुछनि था उन्हनि खे ॿुधाए त जेको माल ख़र्चियो, जेको बि माल आहे तव्हां वटि, जेको बि तव्हां वटि दौलत आहे, जेका बि तव्हां वटि गुंजाइश आहे, उहा जॾहिं ख़र्चियो त कंहिं ते ख़र्चियो, माउ पीउ ऐं माइटनि ऐं छोरनि ॿारनि ऐं मिसकीननि ऐं मुसाफ़िरनि खे ॾियणु जुगाए। केॾी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसो त अॼुकल्ह माउ पीउ त वीचारा सफ़ा ॿिए नंबर ते आहिनि, आम मुआशिरे जी ॻाल्हि आहे, त उन्हनि जे लाइ उहो त ॼण बोझ आहिनि, उन्हनि जे लाइ ख़र्चु करणु त अजीब सम्झो थो वञे। त हाणे मां मुंहिंजी पंहिंजी पूरी नथी पए, मां पंहिंजे ॿारनि खे नथी ॾेई सघां या नथो ॾेई सघां, त मां हिननि जी पूरत कीअं कयां। पर जॾहिं अल्लाह जो हुकुम आहे त कंहिं ते ख़र्चु करिणो आहे, त सभिनी खां पहिरियों नालो माउ पीउ जो आहे, पोइ माइट, रिश्तेदार, ठीकु आहे, पोइ माइट जेके ख़ानदान जा माण्हू हुजनि, ग़रीब हुजनि, मिसकीन हुजनि, ज़रूरतमंद हाजतमंद हुजनि, त उन्हनि ते ख़र्चु कयो। ऐं उनखां पोइ छोरनि ॿारनि, छोरा ॿार जेके यतीम, जंहिंजो माउ पीउ न हुजे, यतीम ॿार मुआशिरे जी ज़िमेदारी आहे जेके असां सम्झूं ई नथा, फ़र्ज़ु ई नथा सम्झूं पंहिंजो। त यतीम ॿारनि ते ख़र्चु करिणो आहे ऐं मिसकीननि ऐं मुसाफ़िरनि खे ॾियणु जुगाए। मिसकीन माण्हू जेके सफ़ा मुफ़लिस हुजे, ग़रीब हुजे, कंगाल हुजे, का हुनजी हैसियत वीचारे जी न हुजे, उन ते ख़र्चु करणु घुरिजे। ॾिसो, असांखे ख़बर हूंदी आहे, पंहिंजी सराउंडिंग में थोरी नज़र फेराइजे, असांखे ख़बर हूंदी आहे केरु केरु मिसकीन आहे, केरु केरु महिनती आहे पर वीचारो खुटल आहे, हुनजी पूरत नथी पए, मायूं हुजनि या मर्द या ख़ानदान हुजनि, जेके बि हुजनि, त असांखे चङी तरह ख़बर पवंदी आहे। ऐं उनखां सवाइ मुसाफ़िरनि खे ॾियणु जुगाए, ठीकु आहे। जेके माण्हू सफ़र में आहिनि, अॻे रवाजु हूंदो त माण्हू रस्तनि ते पाणी जूं टांकियूं ठाराए छॾींदा हुआ, अञा ताईं बि माण्हू के कूलर रखंदा आहिनि, कंहिंजे घरनि जे ॿाहिरां अहिड़े क़िस्म जो पाणी जो इंतिज़ामु हूंदो आहे त जेके माण्हू सफ़र में आहिनि या नलका लॻाराए छॾिजनि रस्तनि ते, त जेके माण्हू उतां गुज़रनि था, सफ़र में आहिनि, रस्ते में आहिनि, त उन्हनि जे लाइ मुश्किल थी थिए, त या को शेड ठाराए छॾिजे त को साह पटे थोरी देरि त उते वेहे। त इहे अल्लाह साईं जो हुकुम आहे त इन्हनि ते ख़र्चु करणु जुगाए, माना खपे, इन्हनि ते ख़र्चु करणु खपे, इन्हनि ते ख़र्चु करणु घुरिजे। ऐं पोइ जेका चङाई कंदव सा लहंदव। अल्लाह साईं फरमाए थो त जेका चङाई तव्हां कंदव उनजो ई तव्हांखे बदिलो मिलंदो, ओड़ो ई तव्हां सां सलूक थींदो, ओड़ो ई तव्हांखे सिलो मिलंदो उनजो, छो त अल्लाह उनखे ॼाणंदड़ आहे। त जेको बि तव्हां कयो था उनखे अल्लाह ॼाणंदड़ आहे। अल्लाह त कुझु बि ॼाणे थो न, अल्लाह दिलनि जो हाल बि ॼाणे थो। सो असां जेको बि पंहिंजो माल आहे, मिल्कियत, दौलत, जॾहिं असां उन मां ख़र्चु कयूं त उनजो हुकुम इहो ई आहे त पीउ माउ, माइट, यतीम ॿार, मिसकीन ऐं मुसाफ़िरनि जा हक़दार आहिनि, उन्हनि ते ख़र्चु करणु घुरिजे, ठीकु आहे। ऐं चुपचापात में बि जेको ख़र्चु करे थो त अल्लाह ॼाणे थो त उन कंहिं छा ते ख़र्चु कयो आहे, कंहिं कहिड़ी नियत ऐं इरादे सां ख़र्चु कयो आहे, कंहिं अल्लाह जे हुकुम खे हुकुम सम्झंदे फ़र्मा बरदारी कंदे ख़र्चु कयो आहे, त पोइ अल्लाह साईं उनखे उन नेकीअ जो बदिलो बि ॾींदो, उनजो वाइदो आहे। सो अॼुकल्ह अक्सर माण्हू जीअं कंदा आहिनि, रमज़ान शरीफ़ में ज़कात कढंदा आहिनि, ज़कात त फ़र्ज़ु आहे। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न, इहे ज़कात खां अलावा आहिनि। माउ पीउ खे ज़कात न ॾिबी आहे, इहा तव्हांखे ख़बर हुजे। माउ पीउ, नानो नानी, ॾाॾो ॾाॾी, इन्हनि जो त हक़ु आहे, इनखे तव्हांखे हर हाल में ॾियणो आहे, उनखे ज़कात नथा ॾेई सघूं। पर हे जेको हिते ॻाल्हि आहे उहा ज़कात जी न आहे, उहा आम ख़र्च जी आहे, ख़ैरात जी आहे, आम पैसे खे ख़र्चु करण जी ॻाल्हि आहे। ऐं हूअं बि हिकिड़ी हदीस में मूं पढ़ियो त
टिनि क़िस्मनि जो ज़िक्र थियल हो त हिते बि पैसो ख़र्चु कजे, हिते बि ऐं हिते बि, त उन मां सभिनी मां अफ़ज़ल ख़र्चु कहिड़ो आहे? त सभिनी मां अफ़ज़ल ख़र्चु हुयो जेको पंहिंजे ख़ानदान ते ख़र्चु कजे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त रमज़ान जे महीने में जीअं मूं चयो त माण्हू ज़कातूं बि रमज़ान में कढंदा आहिनि, छो त हर शइ जो सवाबु जेको हूंदो आहे उहो वधीक दर्जा थी मिलंदो आहे। थोरो लिखिजो त कमेंट में घणा दर्जा थी मिलंदो आहे। 70 दफ़ा इहो जवाबु खपे मूंखे, ठीकु आहे। सो इन करे माण्हू चवंदा आहिनि त भई ज़कात बि असां रमज़ान में ॾियूं, ख़ैरातूं सदका इहे सभु रमज़ान में कढंदा आहिनि माण्हू। सो कोशिशि कयो जेतिरो थोरो हुजेव घणो हुजेव पंहिंजे ग़रीब मिट माइट ते, कंहिं मिसकीन ते, यतीम ते, कंहिं बेवा ते, पंहिंजे पीउ माउ ते, उन्हनि खे गिफ्ट्स वठी ॾियो, उन्हनि ते ख़र्चु कयो। अलाह राज़ी थींदो तव्हां सां, उनजा अलाह तव्हांखे वधीक दफ़ा उनजो सवाबु ॾींदो। ऐं ॾिसो त असां माण्हू दुनियावी कमनि में केॾा लालची आहियूं। शलन किथे सेल लॻे, थांवनि ते सेल लॻी पई हुजे, कपिड़नि ते सेल लॻी पई हुजे, जूतनि ते सेल लॻी पई हुजे, या अॼुकल्ह जेको बीमारी थी वई आहे सफ़ा, त जेको डॉलर स्टोर, डॉलर जे नाले ते 200-250 में 300 में जेके सेल लॻी पई हूंदी आहे, कीअं माण्हू हुनजे पोयां चरिया थींदा आहिनि। त इहो फ़ाइदो वठूं हितां। इन में इलाही सुठियूं सुठियूं शयूं असांखे सफ़ा मुनासिबु या घटि रेट में मिली वेंदियूं आहिनि। त पोइ रमज़ान में बि त सवाबनि जी सेल लॻी पई आहे न। हिकु हिकु नेकीअ जा 70 दफ़ा वधीक सवाबु। कमायो नेकियूं, ख़र्चु कयो अलाह जी राह में। ऐं फ़र्ज़ु सम्झी माउ पीउ खे गिफ्ट्स वठी ॾियो, उन्हनि खे ईद जा कपिड़ा वठी ॾियो, उन्हनि खे को परफ्यूम वठी ॾियो, या जेका बि उन्हनि खे ज़रूरत आहे। त इहो सोचे करे त अलाह राज़ी थींदो, अलाह ख़ुशि थींदो। हिननि पंहिंजे महिनत जी कमाई मूं ते ख़र्चु कई। कंहिं मिसकीन खे, कंहिं ग़रीब माइट खे, कंहिं यतीम ॿार खे अहिड़ो कुझु बि वठी ॾियो, हुनजी ज़रूरत पूरी कयो, इहो सोचे करे त इहो अलाह जो हुकुम आहे, अलाह राज़ी थींदो। त सवाबनि जी त सेल लॻी पई आहे। ॾिसूं त केरु केरु थो मेलो लुटे, कोशिशि कयो। ऐं असांखे जेकर जोश हुजे, जज़्बो हुजे, नंढे खां नंढी, वॾे खां वॾी नेकी जेका असां करे सघूं, ऐं पोइ हे सॼो महीनो जॾहिं प्रैक्टिस कंदासीं त पोइ अलाह कंदो त अॻियां बि असांखे ईअं आदत हूंदी, जेकॾहिं असांजी नियत साफ़ु आहे, इरादो पको आहे, ठीकु आहे। सो अलाह सी असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे। चणे मां चुंब बि लाहे ॾिजे, थोरे मां थोरो ॾिजे, घणे मां घणो ॾिजे। अलाह जी राह में ख़र्चु कयो। वाज़े ऐं साफ़ ऐं चिटो हुकुम ॾिनल आहे त कंहिं ते ख़र्चु कयो। सो मां चयो त ज़कात जी इहा ॻाल्हि न आहे, हे आम बाक़ी ख़र्चु आहे। मां पैसे वारी आहियां, मिसाल जे तौर ते मां ख़र्चु करणु चाहियां थी, त पोइ कंहिं ते ख़र्चु कयां, छा कयां? त पोइ अलाह साईं इहे असांखे माण्हू ॿुधाया आहिनि, इहे ज़रिया ॿुधाया आहिनि जिन जे ज़रिए असां ख़र्चु करे सघूं था, जिन मां सभिनी खां पहिरियों माउ पीउ आहे, पोइ मिट माइट आहे, पोइ बाक़ी ग़रीब मिसकीन मुसाफ़िर ऐं यतीम, इन्हनि जो वारो आहे। सो कोशिशि कजो जेतिरो थी सघे नेकियूं कमायो, जेतिरो थी सघे अलाह जी ॾिनल माल मां ख़र्चु कयो। असां हलिया वेंदासीं इहो सभु कुझु हिते ई पियो हूंदो, कुझु बि असां सां न वेंदो। चाहे मूं पैसा जमा कया हुजनि, सोन जमा कयो हुजे, क़िस्मे क़िस्मे कपिड़ा जमा कया हुजनि, या ॿियो कुझु बि मां जमा कयो आहे, इहो त हिते ई पियो हूंदो न। कंहिंसां गॾु वेंदो आहे सभु कुझु? न वेंदो आहे। इन करे पंहिंजे हथ सां ॾेई वञिजे त बहितर आहे। इनशाला मां कोशिशि कंदमि त वरी कंहिं दफ़े हिकिड़ो हदीसनि खे एक्सप्लेन करण जो या सीरत नबी जो बि सिलसिलो शुरू कजे। सो फ़िलहालु मुंहिंजो इहो आयतुनि खे एक्सप्लेन करण जो सिलसिलो जारी रहंदो। मां पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ जेतिरो इल्मु मां सिखां थी हिन अलाह जे पाक कलाम मां, ऐं मां उन ते सख़्तीअ सां अमल करण जो अहद बि कयां थी, ऐं यकीननि मां हिन ते क़ाइमु रहंदमि अलाह जी मदद सां।